दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ख़ुशि हूंदा। सिंध वासियो वधि खां वधि हीअ जेको आवाज़ु आहे उनखे सिंध हुकूमत ताईं पहुचायो त हीअ हशर नशर आहे। ॾिसो पिया तव्हां, जेका नज़र जी हद आहे बिल्कुलु उहा ज़ीरो आहे। त हिन सख़्तु सर्दीअ में हिन ख़तरनाक कोहीड़े सबबु ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूल ताईं कीअं उन्हनि जी रसाई मुमकिन आहे। हीअ सख़्तु सर्दी आहे इंतिहाई। कोरोना जे दौर में त मां सम्झां थो सिर्फ़ु बीमारी जे करे ई ॿारड़नि जो केतिरे अरसे ताईं स्कूलनि जूं मोकलूं कयूं वयूं हुयूं। हीअ स्कूली ॿारड़ा वञनि पिया। तव्हां ॾिठो जेके मोटर साइकिलनि वारा हिन वक़्तु हिन सख़्तु सर्दीअ में ऐं जेका नज़र जी हद आहे बिल्कुलु ज़ीरो आहे। हिन कोहीड़े में जेके ॿारड़ा आहिनि उहे स्कूल वञनि पिया। तव्हांखे उहे मंज़र ॾेखारियूं पिया त हिन सख़्तु सर्दी ऐं हिन हेॾे कोहीड़े सबबु ही मोटर साइकिल सवार स्कूली ॿारड़ा पंहिंजा खई वञनि पिया। तव्हां ॾिसो पिया त ही हिन वक़्तु केतिरी सख़्तु सर्दी आहे। ऐं मां सम्झां थो जेके हिन वक़्तु ॿारड़ा मोटर साइकिलनि ते अचनि पिया या पैदल अचनि पिया या ही रक्षनि ते ही स्कूली ॿारड़ा आहिनि। तव्हां ॾिसो ही स्कूली ॿारड़ा आहिनि सख़्तु सर्दीअ में। त ही हिननि जी रसाई आख़िर कीअं मुमकिन थी सघंदी स्कूलनि ताईं, छो त हिन वक़्तु नव थियनि पिया। परे परे खां ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूलनि में अचनि पिया। पर ही ॿार मां सम्झां थो सख़्तु बीमार बि थी पवंदा। ऐं ही ॿारड़ा आहिनि स्कूल वञनि पिया। तव्हां ॾिसो पिया ही ॿारड़ा स्कूल वञनि पिया जेके तव्हां ॾिठा रक्षा ते। ऐं कोशिशि कजे त उन ॿारड़नि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूल कीअं हिन सख़्तु सर्दीअ में पहुची सघनि था पिया। ऐं ही ॿारड़नि जी तव्हां हालति ॾिसो पिया। पाण कोशिशि कंदासीं त कुझु ॿारड़नि सां जेके लेट अचनि पिया उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कजे। इंतिहाई नज़र जी हद जेका आहे बिल्कुलु ज़ीरो आहे। नज़र जी हद बि ज़ीरो थियल आहे बिल्कुलु। कोशिशि कंदासीं त उन स्कूली ॿारड़नि सां बि ॻाल्हि ॿोल कजे त जेके हिन सख़्तु सर्दीअ में आख़िर कीअं स्कूल पहुची सघंदा, हिन जी रसाई कीअं मुमकिन आहे। सो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं सिंध हुकूमत खे हिन मामले ते गौर वीचार करणु घुरिजे ऐं हिकु हफ़्ते जे लाइ मोकल बि करणु घुरिजे। ही ॿारड़ा जेके आहिनि सख़्तु कोहीड़ो तव्हां ॾिसो पिया। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं स्कूली ॿारड़नि तां जेको नंबर आहे उहो हटी सघे। हलो जी अचां थो मुंहिंजो। इहा तव्हां ॾिसंदा हूंदव त केतिरी सर्दी आहे। ऐं इहे स्कूली ॿारड़ा जेके आहिनि स्कूल वञनि पिया उहे बि तव्हांखे मंज़र ॾेखारियासीं त जेके रक्षाउनि ते मोटर साइकिलनि ते। असां कोशिशि कंदासीं त कंहिं स्कूली जेके ॿार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघिजे ऐं उन्हनि स्कूली ॿारनि जो जेको आहे कीअं उन्हनि जी रसाई हिते मुमकिन थी सघंदी। त हिन सख़्तु सर्दीअ में मां तव्हांखे मंज़र ॾेखारींदुमि त जेके ॿारड़ा वञनि था पिया स्कूल वञनि था पिया हीअ उन्हनि जी रसाई कीअं आख़िर हिते मुमकिन आहे। हलो हिन ॿारनि जी जेका रसाई आहे उहा कीअं मुमकिन थी सघंदी। हिकु मिंट ॿारड़नि खे थोरो जेके ॿारड़ा आहिनि तव्हांखे ॾेखारियूं पिया त इन सख़्तु सर्दीअ में हिन चिंगचीर अदा किथां खणी आया हुए ॿारड़ा? जाम साहिब जे ॻोठ खां। बाबा ॾिवाल सर्दी आहे पोइ हुकूमत आख़िर मोकलूं छो नथी करे। एॾी सख़्तु सर्दी आहे, कोहीड़ो आहे। 20 डिसंबर ते सर्दी कोन हुई। किथां अचो पिया? छो हुकूमत मोकल नथी करे? हेॾी सारी सख़्तु सर्दी आहे। जी सही था चओ, हुकूमत जे वस आहे। तव्हां छा कयो? कोई सर्दी कोन्हे का? तव्हांखे वालदेन नथा चवनि त कीअं सख़्तु सर्दी में वञो था?
पढ़णो आहे। बाबा तव्हां नंढड़ी ॿुधायो जी। जाम जे ॻोठ जा। बाबा तव्हां कहिड़े ॻोठ जा? जाम जे ॻोठ जा। सर्दी आहे न भला? केतिरी सर्दी आहे बाबा? केतिरी सर्दी आहे जी? घणी सर्दी आहे? हिकिड़ो मिंट, केतिरी सर्दी आहे बाबा? घणी आहे? हुकूमत मोकल नथी करे छा? छो जी? पढ़णो आहे। कुझु ॾींहं मोकल करे न हुकूमत, तव्हां मोकल नथा चाहियो। बाबा तव्हां ॿुधायो किथां खां आया आहियो? जामन जे ॻोठ खां। सर्दी केतिरी आहे? ही ॿारड़ा तव्हां ॾिसो था जंहिंजा हथ पेर ॾकनि था। किथां आया आहियो बाबा? काएं क्लास में पढ़ंदा आहियो? केजी में। हिकिड़ो मिंट भेजो। बाबा किथां खां आया आहियो? जाम जे ॻोठ। जाम। सर्दी जो ॾे हाल अहवाल? सर्दी नहीं भला आहे। भला आहे? हां। दिसंबर में जेके 20 दिसंबर ते मोकलूं थी उन में सर्दी कोन ही छा? न सही। हाणे सर्दी थी? हाणे सर्दी थी आहे जनवरी में। जो हाल सुबुह जो सर्दी में उथो था त कीअं हथ पेर ॾकनि था? हा सही। हाणे तूं सॼो तुंहिंजो जिस्म ई ॾके थो पियो। ॿियो हाल सर्दी जो? सर्दी आहे। सर्दी आहे। वो भी स्कूल वञो पिया? हां। हुकूमत खे छा मोकल करणु घुर्जे न घुर्जे? घुर्जे न। बाबा तव्हां ॿुधायो साईं? सर्दी आहे। सर्दी आहे? हवा ॾे हाल तूं? सर्दी आहे। पोइ कीअं वञो था पिया? पढ़ाई करणी। ई ॿारड़ा खणी जॾहिं तव्हां स्कूल अचो था त छा ॿारड़नि जी कंडीशन हुजे थी पई? कंडीशन सफ़ा ख़राब हुजे पई। अच्छा। हा। डेली खणी ईंदो? डेली खणी ईंदा आहिनि। टाइम भला हेॾो कोईड़ो कीअं नज़र तोखे पए पई? एतिरा ॿार बाईपास नज़र कुझु न आयो बे। पोइ कीअं मेरा गुज़ारो कयो आहे बे? अच्छा। हाणे नव थियनि था पिया। कहिड़े स्कूल में पहुचाईंदे? अलनूर जे अंदर समी मोहल्ला में। समी मोहल्ला में। कोई बाईपास में कीअं क्रॉस करें तो रोड सां कीअं अचे तो? बड़े लाइटां वाइटां त उन हिसाब सां टपी ना। अल्लाह जो आसरो आहे बस। इन ॿारड़ा सभु ॾकनि था पिया। हा आहियूं हिके ॻोठ जा सभु असां। अच्छा। हा। चलो दोस्तों ही ॾिठो चिंची रक्षा ते जेके ॿारड़ा वञनि पिया उन्हनि जी कंडीशन हालत तव्हां ॾिठी, जेके सभु सर्दी में ॾकी रहिया हुआ। कोशिशि असां कई अथनि ॿारड़नि सां, मां चयो त ॻाल्हि ॿोल कजे जेके वञनि पिया चिंची ते। ही शहर जी इहा पोज़ीशन आहे त कोईड़ो जेको नज़र जी हद आहे उहा बिल्कुलु ज़ीरो आहे, पर हुकूमत खे ज़रे बराबरि बि इन ते को राम ॿारड़नि ते नथो अचे त ही जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि ते को राम कजे त जीअं कुझु ॾींहंनि जे लाइ मोकल कजे। पर जेका ॿारड़नि जी असां कंडीशन ॾिठी आहे त ही ॿारड़ा जेके आहिनि बीमार थी पवंदा आहिनि सख़्त सर्दीअ में। जेके चिंची में वञनि पिया अमीर जा ॿार त उहे गाॾियुनि में कारुनि में वेंदा, असां सम्झूं था, पर जेके ग़रीब जा ॿार आहिनि उहे तादाद तमामु घणो आहे हिते। जेके स्कूलनि ॾांहुं वञनि पिया नव थियनि पिया। ई रक्शे चिंची वारे जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी जंहिंजो इहो चवणो त जेका नज़र जी हद आहे उहा बि बिल्कुलु ज़ीरो आहे हिन कोईड़े सबबु। त आउं बि हिन वक़्तु निकितो आहियां सुबुह जो त कार जूं जेके लाइटूं आहिनि उहे हलाए निकिता आहियूं। तव्हां साम्हूं ॾिसो पिया जेके बि बाइकूं अचनि पियूं, मोटरसाइकिलूं या कारूं या रिक्शा, उहे सभु लाइटूं ॿारे अचनि था पिया। यानी कंडीशन एतिरी आहे जो ही ॿार जेके आहिनि मां सम्झां थो जेके स्कूल वेंदा ऐं हिन में तमामु वॾो रेशियो जेको आहे ॿारनि जो, हुन में थधि जी जेका बीमारी आहे उनखे थधि लॻंदी, उन खां पोइ उन ॿारनि में बुखार थींदो। पर हुकूमत खे घुर्जे त हिन वॾे सर्दी वारी लहर जे करे कुझु ॾींहंनि जे लाइ घटि में घटि हिकु हफ़्ते जे लाइ घटि में घटि उन्हनि खे मोकल करणु घुर्जे। दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं सिंध हुकूमत खे कुझु न कुझु हिन मामले ते नोटिस वठणु घुर्जे। तालीम ॿार जे लाइ ज़रूरी आहे, पर जॾहिं ॿार तंदुरुस्त न हूंदो त उहो तालीम कीअं हासिल करे सघंदो ऐं उहो ठीकु न हूंदो। जेको हिन वक़्तु ई ॿार ॾकंदे सीअ में अचे पियो त इहो छा पढ़ी सघंदो। सो हिकु हफ़्ते जे लाइ भले मोकल कई वञे, भले उहा जून जुलाई में हिकु हफ़्ते जी मोकल घटाई वञे, 2 महीननि मां भले 5 ॾींहं उहा घटाई वञे, उहो बहितर आहे। पर जेका ही मोकल आहे घटि में घटि उहा एमरजेंसी करणु घुर्जे। छो त 20 दिसंबर वारियूं अंग्रेज़ वारो जेको कानून हुयो उन कानून खे अञा फॉलो कंदा अचनि था। आइन में हूअं त तरमीमूं थियनि थियूं, पर इहा 20 दिसंबर वारी आइन में जेका तरमीम आहे उहा अञा ताईं न आहे थी सघी।
असां चयूं था तालीम जेका आहे उहा ज़रूरी आहे। भले हिन मां हिकु हफ़्तो मोकल करे गर्मियुनि जी जून जुलाई वारी मोकलुनि में भले तव्हां 10 ॾींहं उतां मोकलूं घटाए छॾियो, ॿार गर्मी बर्दाश्त करे वेंदो आहे। पर जेका ही सख़्त सर्दी आहे, जेका ॿारनि जी मां कंडीशन ॾिठी आहे, इंतिहाई रहम जोगी कंडीशन हुई। सो तालीम जे वज़ीर खे घुर्जे त सुबुह जे वक़्तु ही नज़ारो बि वठी ॾिसे। वरी हिते कुझु अहिड़ा स्कूल आहिनि जेके 8 साढे 8 खां पोइ 31 जेकॾहिं थींदा आहिनि, 8 31 ते त उन ॿारनि खे वापसि कंदा आहिनि। अॼु सुबुह जो बि उन्हनि अलफता मॉडल टाउन फेस 4 आहे मुंहिंजे ख़्याल में, ही जेको मालपीड़ी वारो उते हिकिड़ो प्राइवेट स्कूल आहे, उन्हनि ॿारनि खे वापसि कयो पए। पर जी मां उते पहुतुसि त उन्हनि ॿारनि खे फौरी तौर ते सीटी लॻाए करे ॿारनि खे गेट मां अंदरि दाख़िल करे छॾियो। उन्हनि ॾिठो त इहा हाणे जेकॾहिं 1 मिंट लेट पहुता आहिनि, दरवाज़ो बंदि आहे, जेकॾहिं मीडिया जा माण्हू पहुची विया आहिनि त हाणे दरवाज़ो खोलिजे। उन्हनि दरवाज़ो खोले छॾियो। हिते वरी कुझु स्कूलनि जा अहिड़ा कानून बि आहिनि। सो ठीकु आहे, उन्हनि जो हिकिड़ो जेकॾहिं इहो कानून आहे त पर घटि में घटि सर्दीअ में इन पंहिंजे कानून खे में कुझु उहे बि नरमी कनि। ही कंडीशन आहे। हाणे तव्हां नज़र जी हद ॾिसो था त बिल्कुलु ज़ीरो थियल आहे हिते, नज़र नथी पवे। दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं सिंध हुकूमत खे कुझु न कुझु को ज़रे बराबरि को रहम अचे। ही अञा बि मोटरसाइकिलनि ते ॾिसो ॿारड़ा वञनि पिया स्कूल। जेको ॿार हिन परे परे वारे ॻोठनि खां हिन मोटरसाइकिल ते या चिंची ते ईंदो त हुनजी कहिड़ी कंडीशन हूंदी, कहिड़ी हालत हूंदी। सो दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जी सिंध हुकूमत खे हिन ते गौर करणु घुर्जे। 1 हफ़्ते जे लाइ मोकलूं करणु घुर्जनि। दोस्तो हिकिड़ो आईनो हुयो जेको असीं ॾेखारियोसीं तालीम खाते खे, सिंध हुकूमत खे अला करे ते अमल करणु घुर्जे ऐं कुझु ॾींहंनि जे लाइ मोकल थी वञे। भले पोइ ऊन्हारे में मोकलूं घटाए छॾनि। तालीम हुजण बि ज़रूरी आहे,